बाबा खाते के मुझे दूंगा 5 मिनट रुको वही सगोरी मसलो इन ठाहियो छुट्टियूं हर शइ मिलंदियूं यकीन कयो कोन्हे का कुत्ते जहिड़ी ज़िंदगी थो गुज़ारे नौकर बि अलाए काॾे वरी अरे राण सगोरी तूं त हली वई आसमान ते वञी वेठी अलाए काथे पहुती पोइ त पुतड़ा मुंहिंजे निरण में हली वई ख़बर ई न आहे ॾींहं जो त अचण लाइ राति जो था वञनि सम्झ में ॻाल्हि नथी अचे पर धूड़ पाइण भई नौकर काॾे विया बोलो बोले का बड़ा न छड़ी मां लेला हजी न छड़ी मां अरे तो मां था न छड़ी मां मां कुछ कयो न छड़ी मां अल्लाह से मां कुछ ना है क्यों मां न छड़ी मां चक्कर सोए न छड़ी मां तक मां लेला था मेरी बीवी जमीन का मतलब तो है साहब मां कहे था साहब को मतलब मां कहती है साहब को मैंने को न साहब को मैंने को में वाली साहब दियो ये वाली सी न साहब मुझे जवड़ मतलब है घर में कुआं गिरी आयो है किचन में समूरा सामान खिलाने छो कर यार गाल कर ये मुझे अदर पुराना में हां फाड़े वाली करे कर ए रोटी क्या हुआ वो चो सीधी गाल करे ते किचन में कुआं आयो आ वो मसलो है बाकी वो चाहे साहब को साहब न साहब माजो पे साहब को हां माना मुके चई साहब वडे की को हां वजी चोना भाई जान हमारे तरीके दा हो साहब को बाकी हो बड़ी बड़ी तरीका है मारे के भाई वो तो नजर ही कोन आयो साहब माजो पे घर में कुआं गिरी आयो ए किचन जो समूरो सामान तो पे छलो त आई साहब याद आयो त तहां मुके सजो पे हां बात में सजो सजो भाई अलाए काम हो तो देखो मुझे भी लाइक करो काम तो पे लाइक काते सब में का भी नहीं थे अब तो मैं सजो कया हूं पर यो काम तो मगर मैं सूरा जो मजनो कोने को तू मजने जी ना कल नानी मर गई है मजनो मुखे बुधायो पर मुखे ना ता के बुधाए बिसरी वयो अल्लाह इतना परस उन पर सुहाग सुते संभारण जी मोहब्बत नहीं दे अंधो आई हां दिसी कोन तो पियो सॼो ॾींहुं हिन पब जी गेम में लॻो पियो आहीं न कॉलेज तो वञी न घर में पढ़ी तो पियो पबजी जो मज़ो ही विञाए छॾी अफ़सोस आहे मूंखे जॾहिं खां इहा पबजी पाकिस्तान में आई आहे असांजे नौजवान जो दिमाग़ ई ख़राब थी वियो आहे अफ़सोस न कर मुंहिंजा भाउ अॼु जो दौर मटिजी होती मटिजी इन दौर में फेसबुक व्हाट्सएप टिकटॉक ऐं पबजी खेॾण लाइ मिलंदा ईअं नथो चवे त इंसान मटिजी वियो आहे इहा हथ सां मोबाइल वठजनि था पिया पोइ इहा पबजी गेम ऐं सॼी राति घिटियुनि में वेठा फोन ते ॻाल्हाईंदा अॼुकल्ह जी टेक्नोलॉजी वधी वई आहे मुंहिंजा भाउ वॾे थियण लाइ वॾी सोच रखो वॾी सोच अरे न आहे सोच अहिड़ी ज़रूरत जी जेका पंहिंजे मज़हब ऐं तहज़ीब खां हटाए तॾहिं त मुंहिंजे सरताज शाह अब्दुल लतीफ़ तय कयो आहे त इन पर न ईमान जो कल में गो कोठाए मुंह में शैतान हलता है जब हल अगर तू सही साहिब बेशफा मियां मरीज़न खे दुनिया सब दरिया खूब को तारू तेरे हिकड़ी लहर लोभ जी ॿियो आतिश जो आढ़ा जिन रिझायो अल्लाह खे से तरी वया न तारू वाह लैला जहिड़ी तरह तो मूंखे लतीफ़ जो किताब वठी इन मां शेर पढ़ियो त इन मां साफ़ साफ़ ज़ाहिर आहे त तूं पढ़ियल लिखियल आहीं छा चयो मां जो बग़ैर कुझु चवण में हली वई बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह
अॼु मुंहिंजो भाइरो अमीर बख्श खान मुंहिंजे घर में आयो आहे सिज काॾो हिन उमिरि में छॾे ॿिए बताओ वरी वञे ॾिसां सही रात लॻी पई आहे छा सम्झ में ॻाल्हि थी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बाबा मूंखे त कुझु विराइणो पवंदो भाइरा अमीर बख्श हे कहाण वारो कीअं भुलिजी पियो आहे अदा अब्दुल जवार जेस ताईं तालीम जा सीर न आहिनि मज़ो न ईंदो थी न घर वारे मूं सां ईंदो न ॻाल्हाइबो आहे जीअं तव्हां था पिया ॻाल्हायो चाचा इधर पुट चवण ॾे अब्दुल जवार हिनजी फितरत ई अहिड़ी आहे चवण ॾे हू बि जिन केर में जीअं भॼी वेंदी न घर लोड़ा लताड़े वञनि उनखे पाण त मिलंदा आहिनि न पुट न कुछ मदना तुझे बगैर ये पे लगो जी बिना पानी दे थाव दो गुजर जी सुभान अल्लाह सही तूने ने वजह तू तूने जो भाव वकील है रिश्तो कराई तो पानी अच्छा हां फरमात कर दो तूने कहा ये बात तू चले दो पलक चाहता मुझे नाल तुम मुझे यार में तू उसका बेटा की तरह खिलाड़ी सुना सुना एड़ा बुटर दे तेरी यार सुभान अल्लाह का गुजारी पोस्टर में वो फोटो ना